अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौला दफ़उल्लाहि अन्नास बअदहुम बिबअदिन लफ़सदतिल अर्दु वलाकिन्नल्लाह ज़ू फ़ज़लिन अलल आलमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। वनहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पस पागारो पीर के दरवज मंगना दायम दस्तगीर जहे दुख्या डोलिय चाढ़िया। दातार दंदन भीड़नू खुले मोह खुशहाल अठई पहर आमते वसे मीह मिसाल कोड़े लख कंगाल तह पागारे पुर कया। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत सांभळो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मोजा निहायत इज्जत मानवारा अजीज दोस्त मुसलमान भाई रहो प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अयोगी हिय महफिल मुबारक इन गोठ वडा महेसर में फकीर मुजीब उन जे बिरादरान अजीजन रुफ़क़ाए कार साथियुनि सां उन्हनि जे कोशिशुनि सां हज़रत सरताजुल औलिया वल अस्फ़िया मुहिब्बुल उलमा व महबूबुल फ़ुक़रा हज़रत सैयद शाह मर्दान शाह सानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे उर्स मुबारक जे हवाले सां मुनाकिद कई वई आहे। मां अव्हां जी ख़िदमत में इन हवाले सां चंद गुज़ारिशूं अर्ज़ रखंदुसि त जीअं असां इन ॻाल्हि खे सम्झूं त उन अल्लाह जे नेक सालिह बाने पंहिंजी ज़िंदगी मुबारक में कहिड़ियूं भलायूं कयूं
मुल्क जे लाइ छा कयो, मिल्लत जे लाइ छा कयो, उन कहिड़ा हिकिड़ा सुहिणा सबक ॾिना ऐं माण्हुनि खे कीअं उन्हीअ ते हलायो। इन ॻाल्हि जी वज़ाहत आऊं इन जे करे ज़रूरी सम्झां थो त आम तरह सां अॼोके माहौल में सियासी नुक़्ते नज़र सां जॾहिं माण्हू ॾिसंदा आहिनि त ज़ाहिर आहे सियासत जूं असां वटि पार्टियूं मुख़्तलिफ़ आहिनि। पोइ उन जे करे उन सियासी नुक़्ते नज़र सां जेको राय जो इख़्तिलाफ़ आहे उन जे करे माण्हू फ़क़ति उन सियासत वारी नज़र सां ॾिसंदा आहिनि। पोइ दिलि में उन जे लाइ उहो ई ख़्यालु रखंदा आहिनि जेको आम असां वारी जेका रुसवा थियल सियासत आहे। असांजे मुल्क में हक़ीक़त इहा आहे त सियासत जो नालो को इज़त सां कोन थो वरितो वञे। इन ई हालतुनि जे करे जो जेके बि माण्हू यानी पंहिंजो फ़क़ति प्रोग्राम रखंदा आहिनि, पंहिंजी ज़ात जे लाइ भलाई सोचींदा आहिनि, मुल्क ऐं क़ौम जे लाइ नथा सोचीनि। पोइ उन्हनि वारी सोच खे असां वटि जीअं सुठी नज़र सां नथो ॾिठो वञे। पोइ वरी माण्हू उन सियासी नज़र सां सभिनी खे दिलि में ईअं सम्झी वेहंदा आहिनि। पर आऊं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जी शख़्सियत असांजे मुल्की माहौल वारी सियासत खां घणो मथे हुई। हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जो उहो नेक साले बानू हुयो। पहली ॻाल्हि इहा आहे त उन ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो कोन सोचियो ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमान उहो आहे जंहिंजे ज़बान ऐं हथ खां ॿिया मुसलमान सलामत रहनि, उन खां कंहिंखे को ईज़ा न पहुचे, उन जे ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचे, उन जे हथ सां बि कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। मुस्तफ़ा करीम उन खे मुसलमान हुजण जो सर्टिफिकेट अदा करे छॾियो। ॿी हिकिड़ी हदीस मुबारका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो त ऐ अल्लाह जा हबीब करीम अय्युन नास अफदल, सभिनी माण्हुनि मां वधीक फज़ीलत वारो माण्हू कहिड़ो आहे? तवज्जो आहे, सभिनी मां वधीक फज़ीलत वारो केरु आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो सदूकुल क़ल्ब सदूकुल लिसान व मखमूमुल क़ल्ब। ज़बान जो सच्चो ऐं दिल जो साफ़। अर्ज़ कयां सदूकुल लिसान नारिफुहु, ऐ अल्लाह जा महबूब ज़बान जी सच्चाई त समझी वियासूं, पर मखमूमुल क़ल्ब ला नारिफ। इहा असांखे ख़बर नथी पवे त दिल जी सफ़ाई कीअं थींदी आहे। दिल जो साफ़ हुजे उहो कंहिंखे चइजे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो
हुवन नबिय्यु तक़िय्यु ला इस्मा अलैहि वला बग़िय वला गिल्ल वला हसद। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहिड़ो त दिल जो साफ़ हुजे, न उन दिल ते गुनाह हुजे, न कोई बगावत हुजे, हुकूमत के खिलाफ या शरीयत के खिलाफ उनके दिल में का गाल हुजे, वला गिल कंहिंजे लाइ खोट न हुजे, नफरत न हुजे, बुग़्ज़ दिल में न हुजे, वला हसद। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिंसां साड़ जो जी दिल में न हुजे, इहो अल्लाह जी बारगाह में सभिनी खां वधीक फज़ीलत वारो। और ये हदीस पेश कयो इन ये जो ही मिसदाक अवा गोलियो अजो की जह बरगुज़ीदा शख्सियत जे हवाले सा ये तकरीब मुबारक सजाई वई आहे। मां उन जे चंद जिंदगी जे दीनी मुल्की मिली खिदमतन जे मथा नजर कया, सबई मोहब्बत सा सरासरी बढ़ायो त पहिरें जेके मु अल्फाज मुबारक तिलावत कया आहिन उन जो तर्जुमो हमारी खिदमत में पेश कया। उन खां बाद में अर्ज रखदुस सबई मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सा बुलंद आवाज़ सां गजी करे बढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सवेर खां वठी करे मां ॾिसां पियो त ईअं चुप कयो वेठा आहियो जो मां उहे लफ़्ज़ कोन थो चवां त कहिड़ी दावत ते आया आहियो। अल्लाह वारे जे उर्स जी तकरीब में आया आहियो ऐं उर्स मुबारक कंहिं बि अल्लाह वारे नेक सालिह बाने जो जंहिं जाइ ते उन जो ज़िक्र थिए उन जी रब करीम जी रहमत उन जाइ ते वसंदी आहे। त ईअं परेशान न थी वेहो, मोहब्बत सां वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अञा हिकिड़ो भेरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे इन ई आवाज़ में गजी करे सरासरी पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकत कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो वलौला दफ़उल्लाहि अन्नास बअदहुम बिबअदिन लफसदतिल अर्द वलाकिन्नल्लाह ज़ू फ़ज़लिन अलल आलमीन। अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो जे कदे अल्लाह माण्हुनि जो हिकड़नि जो ॿियनि सां दिफ़ा न करे हा लफसदतिल अर्द ज़मीन वैरान थी वञे हा, तबाह ऐं बर्बाद थी वञे हा। वलाकिन्नल्लाह ज़ू फ़ज़लिन अलल आलमीन। पर अल्लाह करीम सभिनी जहान वारन ते वॾो फज़ल फरमाइण वारो आहे। जो सुभान अल्लाह। रब करीम जी ज़ात बरकत इनन अल्फाज़ मुबारक में इरशाद फरमायो जंहिंजो मफ़हूम के थोरो समझाया त दुनिया जहान में जॾहिं बि के फसादी माण्हू हूंदा आहिनि, जेकॾहिं दुनिया में रूए ज़मीन में जॾहिं किथे बि को फसाद पैदा थींदो आहे उन जाइ ते उन्हनि जे मुक़ाबले में
रब करीम वरी हिकड़ा नेक सालिबाना के मुजाहिद मोकलींदो आहे जेके उन्हनि फसाद जे फसाद जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदा आहिनि दुनिया में जॾहिं बि को ज़ुल्म कंहिं जाइ ते थींदो आहे उनखे उहे अल्लाह वारा मुजाहिद रोके करे ज़मीन के फसाद खां बचाए वठंदा आहिनि रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो वलौला दफ़उल्लाहि नास जेकॾहिं अल्लाह माण्हुनि जो दिफ़ा न करे हा बादहुम बिबाद हिकड़नि जे दिफ़ा जे लाइ ॿियनि खे न मोकिले हा लफसदतिल अर्द ज़मीन में फसाद बर्पा थी वञे हा ज़मीन तबाह बर्बाद थी वञे हा पर इएं रब करीम कोन कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी मेहरबानी हमेशह जहान ते हूंदी आहे जो रब करीम हिकड़नि खे बचाइण जे लाइ ॿियनि भलारनि खे मोकिलींदो ई रहंदो आहे वलाकिन अल्लाह ज़ू फ़ज़्लिन अलल आलमीन अल्लाह आलमीन ते वॾे फज़्ल वारो आहे वॾियूं महिरबानियूं रब करीम रूए ज़मीन ते कंदो रहंदो आहे जॾहिं के बि फसादी माण्हू दुनिया में ईंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मुक़ाबले में मर्द मुजाहिद पैदा कंदो ई रहंदो आहे चओ सुभान अल्लाह जॾहिं न निमरूद आयो हुयो त उन जे मुक़ाबले में केर आयो हज़रत इब्राहिम सुहिणो चओ सुभान अल्लाह जॾहिं फिरऔन फसादी रूए ज़मीन ते आयो उन ज़ुल्म कया माण्हुनि सां बनी इस्राईल जे मर्दनि खे कुहंदो पियो वञे उन जे औरतुनि खे छॾींदो पियो वञे वॾो ज़ुल्म कयाई तॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हीअ जे मुक़ाबले में हज़रत मूसा सुहिणे खे मोकिलियो चओ सुभान अल्लाह वरी जॾहिं कहिड़ा मिसाल पेश कजनि मुख़्तसिर टाइम अर्ज़ करण जो मक़सदात हर ज़माने में रब करीम जो इहो दस्तूर मुबारक रहियो आहे अल्लाह तबारक व तआला ज़ालिमन जाबिरन जे मुक़ाबले में पंहिंजा मुजाहिद मर्द मोकिलींदो ई रहंदो वरी जॾहिं अरब जी सरज़मीन ते अबू लहब अबू जहल जहिड़ा अल्लाह जा दुश्मन हुया उतबे शैबे जहिड़ा वॾा दुश्मन हुया उमय्या बिन खलफ जहिड़ा जेके अल्लाह उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन हुया उन टाइम ते ज़ुल्मतूं हुयूं अंधेरियूं हुयूं जहालतूं हुयूं रब करीम जी ज़ात बरकात अहिड़े ज़माने में जंहिं टाइम ते बुत परस्ती आम थी रही आहे रब करीम जी ज़ात बरकात जो जेको कानून आहे अल्लाह जी ज़मीन में अल्लाह जी इबादत सुहे थी जॾहिं रूए ज़मीन मां इहा ॻाल्हि ख़त्म थींदी पई वञे उन टाइम ते अल्लाह ताला जी ज़ात बरकात हिन काइनात में महबूब मोहम्मद करीम खे मोकिलियो आहे जो सुभान अल्लाह अॻिते ज़मानो गुज़रंदो वियो वरी जॾहिं यज़ीद पलीद अची करे शरीयत मुतहरा जे मथां हमला करण शुरू कया आहिनि उन जे टाइम ते अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन जे मुक़ाबले में इस्लाम जे झंडे खे बुलंद रखण जे लाइ रब करीम हज़रत इमाम हुसैन सुहिणे खे चूंडियो आहे जो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह वरी अॻिते ज़मानो गुज़रंदो वियो अलाए केतिरा तारीख़ में मिसाल मौजूद आहिनि कॾहिं हज़रत गौसे आज़म जहिड़ा जवान अचनि था कॾहिं हज़रत अहमद ख्वाजा अहमद सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैहि जहिड़ा मुजद्दिद अल्फ़ सानी जहिड़ा जवान मैदान में अचनि था कॾहिं किथां को अल्लाह
जो बानू पैदा थे दो वरी जॾहिं 1943 में इन पाक सोनी सिंध धरती जे मथां जॾहिं अंग्रेज काबिज़ थियो आहे 1943 जी उन साल में जॾहिं अंग्रेज इन धरती ते काबिज़ थियो उन टाइम खां वठी करे अवां उन टाइम जा उहे तज़किरा पढ़ी ॾिसो हाणे त आहिस्ते आहिस्ते उहे ॻाल्हियूं दुनिया जे आॾो अचनि वयूं त हिन जाइ ते मुस्लमाननि जो हशर कहिड़ो हुयो हाणे ताज़ो हिकिड़ो को नोटिफिकेशन सोशल मीडिया ते अवां पढ़ियो ॿुधो या ॾिठो हूंदो उन में इहो हुयो त अंग्रेज हुकूमत में कंहिं बि मुस्लमान खे इएं कुर्सीअ ते वेहण जी इजाज़त कान हूंदी हुई जेसिताईं सरकारी तरह सां उनखे को नोटिफिकेशन मिलियल न हुजे सरकारी उनखे को लेटर जारी थींदो हुयो फ़क़ति उनखे ई इजाज़त हूंदी हुई अंग्रेज पलीदनि जे साम्हूं मथे वेहण जी बाक़ी आम मुस्लमान खे मथे कुर्सीअ ते वेहण जी इजाज़त कान हूंदी हुई उन्हनि ज़ुल्म कया मस्जिदुनि खे साड़े करे बाहियूं ॾिनाऊं ऐं दीन साले कहिड़ियूं न दगाबाज़ियूं कयूं मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म सितम थींदा रहिया पर क़ुर्बान वञा हज़रत सूर्य सरदार तां जंहिं उन्हनि अंग्रेज़नि खे तड़े भॼाए कढी छॾियो नारो लगायो तो सभई गद्दी करे लगायो ये न समझो को खास को कहीं मखसूस पार्टी जो नारो ये उन्हीं मर्द मुजाहिद जो नारो आहे जय असा के ओ इज्जत वारो मकाम ॾियारियो जो मुस्लमान अॼु सीनू खोले करे इज्जत सां पंहिंजे मुल्क में हले कंध मथे करे हलूं था जेकॾहिं इहा इज्जत वक़ार जेकॾहिं असांखे हिन धरतीअ ते मिलियो आहे जेको अंग्रेज खसे चुको हुयो असांखां ख़ुदा थो ॼाणे त जेकॾहिं इहो वक़ार हिन धरतीअ ते मुस्लमाननि खे मोटाए करे ॾियारियो आहे त ही उन्हीअ जो नारो आहे जंहिंखे सूर्य सरदार चयो वेंदो आहे नारो लॻायो गॾिजी ज़ोर सां हज़रत पीर साईं सूर्य बादशाह उन्हीअ जी ज़िंदगीअ ते वरी कंहिं ॿी नशिस्त में ॻाल्हाए अचो त हज़रत सूर्य सरदार जे उन्हीअ बचड़े ते उन जी ज़िंदगी मुबारक ते नज़र कयूं जंहिं उन्हीअ हाल खां जॾहिं अंग्रेज साम्राज्य सभु कुझु तबाह करे चुको हुयो पोइ हज़रत पीर साईं छट घणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि कहिड़ियुनि कोशिशुनि सां वरी जमायत खे आबाद कयो सुभान अल्लाह चो जॾहिं हज़रत पीर साईं छट घणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि उन टाइम ते तकरीबन 15 सालन जी उम्र जा हुया केड़े टाइम ते जॾहिं पीर साईं सूर्य बादशाह खे शहीद कयो वियो पीर साईं छट घणी बादशाह जन उन टाइम ते तकरीबन 15 सालन जा हुया जो त पीर साईं जी विलादत थी आहे 1928 ईस्वी सन 1928 में पीर साईं जी विलादत थी पीर साईं सूर्य बादशाह खे शहीद कयो वियो आहे 1943 अंग्रेज हिन धरतीअ ते काबिज़ थियो हुयो 1843 तवज्जो आहे न 1843 में इहो ज़मानो हुयो पीर साईं बंगले धणी बादशाह ॿिए पागारे समझो था पीर साईं अली गोहर शाह बंगले धणी बादशाह जेको ॿियो नंबर पागारो आहे उन्हीअ जे टाइम ते अंग्रेज हिन धरतीअ ते काबिज़ थियो ऐं इहा 100 साल जी तहरीक हुर विढ़ंदाई रहिया
अखा 1943 ताईं मुसलसल जंग जेका हली आहे तो कॾहिं ज़ाहिर आहे सालनि जा साल 100 साल ताईं जंग का तेज़ त न हली हूंदी कॾहिं थधी हूंदी कॾहिं तेज़ थी हूंदी कॾहिं किथे को मार्गो थियो हूंदो कॾहिं किथे थियो हूंदो बहरहाल ये जमायत कॾहिं बि उन्हनि जे ख़िलाफ़ सुख सां कान वेठी आहे न कोई इन्हनि जो अॻवान पागारो पीर कॾहिं इन्हनि सां कॾहिं कंहिं ठाह कयो जो सुभान अल्लाह इनमां तारीख़ ॿुधाए थी उहे ख़त मुबारक जो मौजूद आहिनि हज़रत बी सईं तख्त धनी बादशाह रज़ी अल्लाह ताला उन टाइम ते तुर्की खां मदद घुरी हुई तुर्की जे सुल्तान जे बी सईं तख्त धनी बादशाह जेको ख़त मुबारक लिखियो हुयो उहो बि अॼु तारीख़ जो महफूज़ हिस्सो आहे उहो ख़त मुबारक जो मौजूद आहे जंहिंमें बी सईं तख्त धनी बादशाह रज़ी अल्लाह ताला तुर्की जे सुल्तान खे ख़त लिखियो आहे मदद जे लाइ त हिननि अंग्रेज़नि सां विढ़ण जे लाइ असां सां मुआविनत कयो मुस्लमान गॾिजी करे इन्हनि अंग्रेज़नि खे इन इस्लाम वारी सोनी धरतीअ तां भॼाए कढनि मुसलसल पागारा जेके आहिनि उहे जिदोजहद कंदा रहंदा हुया आख़िरकार हज़रत बी सईं सूर्य बादशाह खे जॾहिं 1943 में शहीद कयो वियो आहे ऐं साहिबज़ादनि खे जलावतन करे उहे अंग्रेज़ पंहिंजे मुल्क ॾांहुं खणी विया इन जे लाइ त जीअं उहे पंहिंजी मर्ज़ीअ सां उन्हनि खे तालीम ॾियारीनि उन्हनि खे पंहिंजे ख़्यालनि वारो बनाइनि त उहे अंग्रेज़नि जी मुखालिफ़त न करे सघनि पर क़ुर्बान वञा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र इनायत तां चओ सुभान अल्लाह मदीने वारे जी इन्हनि बचड़नि जे मथां नज़र हुई ख़ासि नज़र जो सुभान अल्लाह अॼु ग़ुलाम नबी महेसर उन ये नज़र जो ज़िक्र कयो सुभान अल्लाह शाल फरज़ंद अर्जुमंद अवां जा जमायत सां जुड़िया 1943 में पीर सईं छठ धनी बादशाह ऐं संदन बिरादर मोहतरम हजरत मियां नादर अली शाह रहमतुल्लाह तआला अलैहि के अंग्रेज खणी विया इंग्लैंड उते वञी करे उन्हनि कोशिश कई थे त पंहिंजे तरीक़े जी उन्हनि खे तालीम ॾियारियूं पोइ 1943 खां 1952 ताईं विच वारा ये 9 साल जेके आहिनि ये पीर सईं छठ धनी बादशाह जिन जलावतन रहा पर रब करीम वरी मेहरबानी कई दरगाह मुबारक वरी आबाद नारो लगायो जोर सां विलायत शाल फरज़ंद अर्जुमंद अवां जा जमायत सां जुड़िया शाल फरज़ंद अर्जुमंद अवां जा जमायत सां जुड़िया जिन जे सदके ही खुदा गए जिन जे सदके ही खुदा बख्शे दुनिया बारगाह सूर्यन का जोर सूर्य है मोजा सूर्य है बादशाह पाक हथ हरगिज़ पलीतन जे नगद हथ में ॾिनव पाक हथ हरगिज़ पलीतन जे नगद हथ में ॾिनव छो त पागारा भाते छो त पागारा भाते आ नबी साईं जी निगाह सूर्यन का जोर सूर्य है मोजा सूर्य है बादशाह सदके तुझी सूर्य आई ता वञा
जा प्यारा उम्मतियो हज़रत सैयद छटरगनी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि 1952 में जिया वापस आया रब करीम मेहरबानी कई या खानकाह मुबारक वरी आबाद थी आहे एड़ी रब करीम या करम नवाज़ी कई उन टाइम ते वाके मालूम हुंदो बुधो हुंदो तवा अदीबन दानिशवरन खाया तवा पढ़ियो हुंदो किताबन में उन टाइम ते हुर्र जेके बोया फकीर हुया जेके 100 साल ताईं विढ़ंदा रहा कने डंडे दे विढ़ंदा हुया कने बंदूक दे कने कुहाड़ीअ ते उन टाइम ते बुधायो त सही उन जूं जायदादूं लुटजी वयूं ज़ब्त थी वयूं पन्नियूं उन जूं ॿियनि खे अंग्रेज़नि जा जेके दलाल हूंदा हुया पठूरनि जा हूंदा हुया जॾहिं उन्हनि खे इहे जायदादूं हुरनि खां ज़ब्त करे ॾिनियूं वेंदियूं हुयूं उन टाइम ते इन्हनि फ़क़ीरनि वटि कुझु बि बाक़ी कोन बचो हुयो पर क़ुर्बान वञा छट धणी सरदार दा जो सुभान अल्लाह जॾहिं मोटी आया सुभान कया शिका फरमायो जॾहिं जानिब पाण आयो ॾहूं विलायत वाहरू अचण सां एहसान थिया सारी उम्मत थी सुरखरू जा बजा जिन्नो मलक थिया सब सलामी रूबरू सिज सबाहत सूह सरवर पीर साईं पगदार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार हज़रत छटरधणी बादशाह आयो पाण उन टाइम ते फरमायो जेको जामिया राशिदिया ॾाॾे कोट धणी बादशाह जो ठहियल मदरसो हुयो विच में पोइ अंग्रेज़नि जे इन्हनि ज़ुल्मनि जे बरबरियत जे करे विच में वरी इहो मुअत्तल थी वियो ज़ाहिर आहे पीर साईं सूर्य बादशाह जियां सजाद नशीन थिया हुया 12 सालनि जी उम्र में उन खां पोइ यको तकलीफ़ूं ई तकलीफ़ 8 साल हिकिड़ो भेरो तकरीबन कैद रहिया छा था 34 सालनि जी फूह जवानीअ में हज़रत सूर्य बादशाह सरदार खे शहीद कयो वियो आहे 12 सालनि जी उम्र मुबारक में सजाद नशीन थिया आहिनि इन जे विच में तकरीबन 8 साल हिकिड़ो भेरो कैद थियो आहे वरी उन खां बाद में तकलीफ़ूं वरी तमाम घणियूं तकलीफ़ूं आयूं हुयूं पाण दरगाह मुबारक ते तमाम घटि टाइम रहा ऐं ॿाहिरि कॾहिं जंगी हालतुनि में कॾहिं वरी फ़क़ीरनि मुजाहिदनि जी तरबियत करण जे लाइ पाण वरी गड़ंग बंगले में सांघड़ में उते क़याम फरमाईंदा हुया ईअं मुख़्तलिफ़ महाज़न ते रहंदे दरगाह मुबारक ते अंग्रेज़नि बमबारी करे सब कुछ सवाए रोज़े मुबारक जे बियो सब कुछ मिसमार करे छडियो हुयो डायनामेट सां उनखे तबाह करे छडियो हुयो त जॾहिं कुछ भी कोन रहियो पीर साईं छटरधणी बादशाह जॾहिं आया त उन टाइम ते का जाइ कान हुई जिते पीर साईं छटरधणी बादशाह जिन क़याम कन उहा तस्वीर पुरानी तव्हां ॾिठी हूंदी त दरगाह मुबारक ते खीमू हयो वियो हुयो पीर साईं जिन आया हुया त खीमे में क़याम कयो अल्लाह अहिड़ो ज़ुल्म ऐं बरबरियत जॾहिं अंग्रेज़नि जा तरफ़ां थी पर पाण मोटी आया पाण फरमायूं त पहिरीं जेको ॾाॾे पीर साईं कोट धणी बादशाह जो जामिया राशिदिया मदरसो ठहियल हुयो पहिरीं उनखे जारी
ज़ोर सां जो सुभान अल्लाह ऐं उन जी बरकतूं सुभान अल्लाह। जामिया राशिदिया जूं बरकतूं अवां सभिनी खे मालूम आहिनि। पाण फरमाईंदा हुया त जमायत जे मुअज़्ज़ज़नि मुखनि फ़क़ीरनि जेका मुंहिंजी ताज पोशी करे मुंहिंजे मथां बार रखियो, मूं जामिया राशिदिया क़ाइम करे पाण तां उहो बार लाहे सुभान अल्लाह। ज़ोर सां वाकई पीर साईं खे ख़बर हुई त जामिया राशिदिया जूं बरकतूं छा थी। अल्हम्दुलिल्लाह उन जो हिंदो वाटर तव्हांजे ॻोठ में बि वही रहियो। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। साईं हाफ़िज़ मोहम्मद पनाह सिकंदरी उन जूं मेहनतूं अल्लाह तबारक व तआला अञा उन्हनि में बरकतूं फरमाए। अवां सभिनी जे ताआवुन सां बहितरीन इदारो हिते हली रहियो आहे। सोना हाफ़िज़ हिते तयार थियनि था ऐं हाफ़िज़ उन्हनि जे लाइ बि नऊं का जाइ थी आहे। अल्लाह तबारक व तआला ये दीनी तालीम वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में बि रब करीम सल बरकतूं फरमाईंदो। आमीन चओ। त ये सभई बरकतूं आहिनि जामिया राशिदिया। हर साल समझ जे तादाद में आलिम हाफ़िज़ कारी उतां फारिग थियनि था। अॼु जिते बि वञो त अल्हम्दुलिल्लाह क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा इहे जेके बि तालीम जो जेको सिलसिलो आहे उहो जारी सारी आहे। या महिरबानी कंहिंजी आहे हज़रत पीर साईं छटधणी बादशाह आख़िर में ही जेके दीन जूं ॻाल्हियूं आहिनि अॼु हक़ीक़त ॿुधायांव त दिलि ॾाढो पिए चयो त घणो हुन महबूब जी ज़िंदगीअ ते ॻाल्हाइजे। पर मूंखे वञिणो हुयो परे कोशिश करण पे सवेर थी सके पर हाणे प्रोग्राम जो अॻु में ई टाइम अहिड़ो रखियल हुयो ज़ोहर खां बाद में ई हुयो। तंहिंजे करे मां बसि आख़िर में का ॻाल्हि अर्ज़ु करे माज़रत वठंदुसि इजाज़त घुरंदुसि। हज़रत पीर साईं छटधणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि मिल्लत जी ख़िदमत उहा कई आहे जो अॼु हज़ारनि जे तादाद में आलिम हाफ़िज़ कारी मौजूद आहिनि। समन जे तादाद में जेके पूरे मुल्क में ब्रांचूं मौजूद आहिनि। तकरीबन हर शहर या इलाके में जामिया राशिदिया जी का ब्रांच मौजूद आहे। उते मिस्कीन ॿारड़ा जेके आहिनि अलाए केतिरा दीनी इल्म जा जेके प्यासा आहिनि उहे उते क़ुरान करीम में हिफ़्ज़ करे मासूम ॿार जेके आहिनि उहे बि क़ुरान करीम जा हाफ़िज़ थी करे 27 रजबीअ ते नूरानी ताज सिर ते सजाईंदा आहिनि। ऐं इंशा अल्लाह अज़ीज़ असां सभई इहो रंग बि ॾिसंदासीं त क़यामत जे ॾींहुं रब करीम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां इन्हनि सभिनी हाफ़िज़नि खे नूरानी ताज पाराया वेंदा। क्या तमाम वॾी ॻाल्हि आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल माहिरु बिल कुरान मअस सफरति किरामिल बरर। महबूब करीम फरमायो जेको सुहिणो क़ुरान करीम पढ़ंदड़ हूंदो महबूब करीम फरमायो त उहो क़यामत जे ॾींहुं मुक़र्रब मलाइकनि जी जमायत सां कुदसी फरिश्तनि जी जमायत सां हूंदो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ये सभई बरकतूं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो हज़रत पीर साईं छटधणी बादशाह जी ज़िंदगीअ में ये सभई असांखे बरकतूं मिलियूं आहिनि। इएं न सम्झो त हज़रत छटधणी सरदार रुगो दीन जी ख़िदमत कई पर हिन मुल्क पाकिस्तान जो बि वॾो मुहाफ़िज़ हर ज़माने में तीर पागारो हूंदो आहे। या यकीनी ॻाल्हि आहे। समझो था
हकीकत यह है हर को पंजी दिल खां पुछे तो उनजी दिल ही शाहिदी ॾींदी त हिन मुल्क में जेकॾहिं वॾे में वॾो मुल्क जो मुहाफ़िज़ जेकॾहिं आहे तो हर ज़माने जो वक़्त जो पीर पागारो हूंदो आहे। सम्झो था? हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए छॾियां, पीर साईं छट धणी बादशाह जी हिकिड़ो भेरो तबियत मुबारक नासाज़ थी पई। तवज्जो आहे, पीर साईं छट वारे जी जो तबियत मुबारक नासाज़ थी पई तो उन्हीं टाइम ते कहीं इंतहाई वेझे कहीं दोस्त अर्ज कयो त क़िबला ये तकलीफ़ आहे, मेहरबानी करे हलो हिन जो इलाज हिते सवलो असांजे मुल्क में कोन थींदो, ॿाहिरि हलो किथां ॿाहिरि कंहिं मुल्क मां हली करे हिन जो इलाज कराइजे। सम्झो था न? पीर साईं खे अर्ज़ कयो वियो, पीर साईं जन फरमायो त बाबा इलाज जे लाइ ज़रूर ॿाहिरि वञिजे पर हिकिड़ी मजबूरी आहे। कहिड़ी मजबूरी आहे? पाण फरमायूं त पैसो कोन्हे। तवज्जो आहे, पैसो नाहे। हुन वरी सोचो त पीर साईं जन इन ई शायदि मुआमले में था चवनि त पैसो कोन्हे को हाणे कीअं ॿाहिरि वञिजे। हुन अर्ज़ कयो त क़िबला इहो त ज़िम्मो मुंहिंजो आहे, इहो मुंहिंजो कमु आहे, तव्हां पैसे जे मामले में को बि फिक्र न कयो, इहो सॼो इंतज़ाम आऊं कयां थो। पाण फरमायूं त ईअं नथो चवां पर पैसे जी ॻाल्हि इहा थो कयां त असांजे मुल्क में पैसो नाहे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। मक़सद छा हुयो त ॿाहिरि जेकॾहिं इलाज कराइण जे लाइ वञूं त असां पंहिंजे मुल्क जो पैसो खणी करे ॿाहिरि वञी ॾेई अचूं। ईअं त सही, मुल्क जो पैसो खणी करे ॿाहिरि वञी करे ॾेई अचूं, उन्हनि खे उहो फ़ाइदो मिले त जेकरे कुझु बि थी पवे इलाज जेतिरो बि हूंदो अल्लाह करीम जी जेका मर्ज़ी हूंदी इलाज पंहिंजे मुल्क मां कराइबो त जीअं असांजो पैसो पंहिंजे ई मुल्क में रहे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। मां कसम खणी करे ॻाल्हि कजे त इन खां वधीक सोच कंहिंजी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो त हर ज़माने में वॾे में वॾो मुहाफ़िज़ मुल्क जो उहो पीर पागारो हूंदो आहे। पीर साईं छट धणी बादशाह जी त ॻाल्हि ई वॾी आहे जो पाण हज़ारे हुर बॉर्डर ते बीहारिया हुयऊं जॾहिं 5 में हिंदुस्तान जे तरफ़ां जॾहिं हमलो पे कयो वियो त उन जे टाइम ते पीर साईं छट धणी बादशाह पूरे मुल्की बॉर्डर ते पंहिंजा हुर बीहारिया हज़ारनि जे तादाद में उन्हनि हुरनि हिफ़ाज़त कई ऐं अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां अॼु बि जेके चवनि था त असां वॾियूं मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, हीअं कयो आहे हीअं कयो आहे, केरु भणी केतिरियूं बि ॻाल्हियूं करे पर सभु को सम्झे थो ॻाल्हि खे। आया केरु केतिरो बि कसम खणी करे चवे त असां मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पर दरगाह मुबारक जे तरफ़ां कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि कान कई वेंदी आहे त असां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीर साईं छट धणी बादशाह खां हिकिड़ो भेरो पुछियो वियो हुयो त तव्हांजे हुरनि विढ़ी करे ऐं 5 में 71 में बाहिजो पाण वधायो ऐं वॾियूं ख़िदमतूं कयूं मुल्क जे लाइ, अव्हांखे हुकूमत जे तरफ़ां उन जे बदिले में कुझु बि के आसाइशूं कोन मिलियूं, मुराआतूं कोन मिलियूं। पाण फरमायूं त असां मुल्क तां विढ़ी करे हिफ़ाज़त में असां पंहिंजे मथां थोरो कोन कयो आहे, असां पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ।
तॾहिं करे दरगाह मुबारक दा कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि कान थींदी आहे त असां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। एॾियूं वॾियूं दीनी ख़िदमतूं ॾिसो। अॼुकल्ह थोरो केरु 100 रुपयो को वज़ीर कंहिंखे ॾे थो त वरी फोटू कढराए आया न। पर ख़ुदा थो ॼाणे त अॼु बि जेकॾहिं इख़लास ऐं सचाईअ सां मुल्क ऐं मिल्लत जी ख़िदमत थी रही आहे त रोज़े धणी जी दरगाह ते थी रही आहे। अल्लाह तबारक व तआला इन में बरकतूं फरमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वाखिर दावा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।